सांगी साहब तव्हां ॿुधी कुर्बान बलोच साहब जी ॻाल्हि त इलेक्शन कमीशन अञा ताईं उन ते अमल दरामद करण जे बजाए कौल कुर्बान बलोच साहब जे त इहा वज़ाहत न आहे बल्कि रीजॉइंडर आहे। इलेक्शन कमीशन खे हिदायत कई वई आहे त उन ते अमल कयो वञे। तव्हांजे ख़्याल में हाणे इलेक्शन कमीशन जे कुर्बान बलोच साहब ॿुधाइनि पिया त उहा जेका आहे इन मामले खे अञा बजाए जो अमल दरामद जे अञा प्रोलॉन्ग करण लाइ रस्ता पई ॻोल्हिया वञनि। तव्हांजे ख़्याल में इहा जेका इदारनि जे विच में टग ऑफ वॉर आहे, असां थ्रू आउट द हिस्ट्री ॾिसूं था, जॾहिं खां वठी मौलवी तमीज़ुद्दीन जॾहिं स्पीकर हो ऐं उन वक़्तु असेंबली टोड़ी वई, उन वक़्त खां वठी असांजे इदारनि जे अंदरि, आइनी इदारनि जे अंदरि जेका टग ऑफ वॉर आहे, अॼु ताईं असांखे इहा ख़बर न आहे त कहिड़े इदारे वटि कहिड़ो इख़्तियार आहे ऐं उहे इदारा आइन ऐं कानून मुताबिक़ अमल न कनि। अॼु बि असांजी सुप्रीम कोर्ट हिकिड़ा फ़ैसिला ॾिए थी, उन सुप्रीम कोर्ट जे केतिरनि फ़ैसिलनि जे बारे में चयो वियो त उहे जेको आहे रीराइटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे ऐं सुप्रीम कोर्ट ते इहे इल्ज़ाम पार्लियामेंट जे मेंबरनि जे अंदरि पारां पार्लियामेंट जे हाउस ते हया विया त री राइटिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यानी आइन ॿीहर लिखण जो कमु सुप्रीम कोर्ट कयो आहे, जेको सुप्रीम कोर्ट जो इख़्तियार न आहे। बहरहाल हिन वक़्तु बि सुप्रीम कोर्ट जे हिन फ़ैसिले ते जेको आहे बजाए जो अमल दरामद थिए, उन ते हिकिड़ो ॿियो आइनी इदारो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेको आहे उन खे इंगाए पियो। पर असांजा आइनी इदारा ख़ुदि हिन वक़्तु जेका पार्लियामेंट आहे उहा बजाए जो हिन सॼे मामले में हिकिड़े सुप्रीम ऐं बालादस्त इदारे जे तौर ते आइन ऐं कानून जी बालादस्ती लाइ पंहिंजो को किरदारु अदा करे, उन जो पंहिंजो किरदारु जेको आहे उहो ख़ुदि जेको आहे मशकूक थी वियो आहे। उनजे बारे में मुख़्तलिफ़ सवाल आहिनि, जहिड़े नमूने सां ही आइनी तरमीम जूं तयारियूं पयूं थियनि। तव्हांजे ख़्याल में त हिन वक़्तु असां इन समूरनि चैलेंजिस खे जेको असां पूरी पाकिस्तान जी तारीख़ में ॾिसंदा था रहूं, असांजा आइनी इदारा आइन जे मुताबिक़ कमु करण जे बजाए अहिड़ा फ़ैसिला कनि था, अहिड़ा स्टेप खणनि था, अहिड़ा क़दम खणनि था जंहिंजे करे हुननि जे मथां इहो इल्ज़ाम लॻे थो त उन्हनि ॿिए आइनी इदारनि जे जेको आहे कमकार में मदाख़लत कई आहे, उन्हनि खे ओवरलेप कयो आहे। इहा सूरत हाल पाकिस्तान जी तारीख़ जो हिकिड़ो अलमियो आहे, जंहिंजे करे अॼु ते पाकिस्तान हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल स्टेट जे तौर ते, हिकिड़ी आइनी रियासत जे तौर ते हुनजी शनाख़्त खे अॼु बि दुनिया असांखे कुझु अर्सो पहिरियों हाइब्रिड रिजीम जो टाइटल ॾिनो हुयो। हाणे असांजे जमहूरियत हूंदे, इलेक्टेड पार्लियामेंट हूंदे, इलेक्टेड गवर्नमेंट हूंदे बि दुनिया असांखे अथॉरिटेरियन रिजीम जे खाने में विझे पई। इहे सॼी सूरत हाल पाकिस्तान फेस पियो करे। ज़ाहिर आहे उनजो बुनियादी सबब इहो आहे असांजी सुप्रीम कोर्ट, असांजी पार्लियामेंट, असांजी जेका आहे इलेक्शन कमीशन ऐं ॿिया असांजी प्रेसिडेंसी, ॿिया जेके आइनी इदारा आहिनि उहे ऐं असांजी हुकूमत, उहे बजाए जो आइन जे अंदरि जेको उन्हनि जा कम आहिनि ऐं उन्हनि जूं ज़िम्मेवारियूं आहिनि ऐं उन्हनि ज़िम्मेवारियुनि ऐं उन्हनि पंहिंजे दायराकार जे अंदरि रहण जे बजाए उहे हमेशह जेको आहे सियारे जी बाहि वांगुरु सभु इशू पाण ॾे सोड़ण जी कोशिशि कंदा आहिनि, जंहिंजे करे इहा ख़राबी पैदा थिए थी। तव्हां बिल्कुलु सही था चओ फैज़ साहब। हाणे हिन मुंहिंजे ख़्याल में हीउ जेको सुप्रीम कोर्ट जो अॼु वारे जेको बि वज़ाहत चओ या रीजॉइंडर जेको बि चऊं, कोर्टूं बि रीजॉइंडर कोन ॾींदियूं आहिनि। हू भाई दी वे इहो हिकिड़ो थींदो आहे न ऑफिसनि जो, या तव्हां हिकिड़ो ख़त लिखो हुनजे जवाब में ॿियो, त उहो हिकिड़ो अलॻि शइ थींदी आहे। वाज़े तौर ते सुप्रीम कोर्ट खे जेकॾहिं उहा आहे त डायरेक्शन गवर्नमेंट खे कोन ॾिनी त भई तव्हां इहो वञी कयो, छो त जेको इम्प्लीमेंट कराईंदी उहो त गवर्नमेंट कराईंदी न, त उहा शइ ॾाढी इम्पॉर्टेंट आहे। ॿी शइ जेका आहे उहो त जहिड़ो असुलु छाजे करे आहे, जहिड़ो इन जे करे हीअ रीजॉइंडर या सुप्रीम कोर्ट जी जेका बि आहे लिखत आहे उहा तॾहिं आई आहे जॾहिं गवर्नमेंट जेका आहे सा आइनी तरमीम पास करण ॾे वञे पई, जंहिंजो ज़िक्र तव्हां बि कयो, कुर्बान बि कयो। हाणे उहो करे पई त उते जेको आहे उहो मामिलो पहिरीं त इहो त पंहिंजे चीफ जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब चयो त न मूंखे क़बूल कोन्हे, बाद में वरी उन चयो जेकॾहिं उन मुदत वधे थी त पोइ जेको आहे सो रुॻो हिकिड़े माण्हू जे लाइ कोन्हे त पोइ त ठीकु आहे, वग़ैरह वग़ैरह जेके ख़बरूं छपियूं, जेके लेटर बि ॾेखारिया विया, त उहो हिकिड़ो सॼो आहे। त उन खां मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ रखंदड़ ही जज आहिनि, त इन में ख़ुदि जेको पाण जेको चवंदा इदारनि जे अंदरि लड़ाई आहे, हिकिड़े इदारे जी ॿिए सां क्लैश ऑफ इंटरेस्ट जंहिंखे चइजे, सुप्रीम कोर्ट जे 8 जजनि जो क्लैश ऑफ इंटरेस्ट आहे। हा त हिकिड़ो त इहो आहे त भई सुप्रीम कोर्ट ऐं पंहिंजो इलेक्शन कमीशन जो पाण में जहिड़ो आहे, ॿिए तरफ़ इहो आहे त ख़ुदि सुप्रीम कोर्ट जे अंदरि बि मुख़्तलिफ़ जेका आहे ओपिनियन,
छाकाणि जो जेकॾहिं मुंहिंजे ख़्याल में चीफ जस्टिस साहब जेकॾहिं इहो लेटर न लिखे हा त पोइ जेको आहे सो ही जेको पाण चऊं था इहो ख़त या जेको पाण नालो ॾियूं त इहो न अचे हा। मतिलबु इहो थियो त उन खां पोइ जेको हीउ सॼो मामिलो थी थो वञे त पोइ कंटिन्यू कंदो जेका आइनी तरमीम तजवीज़ कई वई आहे उन मुताबिक़